वाक़ियो थियो आहे 17 तारीख़ ते मां 16 तारीख़ ते जेके माण्हू हुया शायदि CDRs आहिनि मां राति हैदराबाद में वाक़ियो थियो आहे उतां जो महेंद्र साहब मिनिस्टर ज़माने में पॉइंट टेन्योर में मां रिसीव कयो आहे CM खे मां CM साहब ख़ुदि आहे मूंखे रिसीव कयो आहे DIG जावेद आदम ओले साहब जेको उन महिल रेंज हैदराबाद जो DIG हिन खां वधीक प्रूफ कहिड़ा कमिश्नर साहब ॿुधायो हुई मूंखे इतला ई कोई वाक़ियो थियो आहे त मूंखे इतला ई जावेद आलम मोडे साहब ॾिनी दादा हे वाक़ियो थिया ऐं तुंहिंजो नालो दादा मूं चवां मां तुंहिंजे साम्हूं ज़ाहिर थो बि ॾियां इन खां वधीक कहिड़ी शाइदी आहे रेंज जे DIG पाण शायदि इहो चवंदासीं तव्हां उन DIG साहब खां पुछा कयो वाक़ई हे माण्हू हुते हुयो या न हुयो तव्हांखे हक़ीक़त ॿियो कहिड़ी ॻाल्हि कान्हे।